दादू शहर के सुमरा कॉलोनी में 4 साल नीगर इस्माइल गोपांग मथा वेश्याणु तशद्दुद किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर क्यों पिया। दादू शहर के सुमरा कॉलोनी में 4 साल नीगर इस्माइल गोपांग ते मुबैना तौर ते वेश्याणु तशद्दुद किया वियो है। वधीक इन हवाले सां शहजाद चांडियो का तफ़सील मालूम कंदासीं। शहजाद आगाह कजो, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल साजिद, मां अवांखे ॿुधाईंदो हलां। दादू शहर जे सूमरा कॉलोनी में 4 साल नीगर इस्माइल गोपांग ते वेश्याणु तशद्दुद थियो आहे। पुलिस पारां बासर जवाबदारनि खिलाफ़ NC रिपोर्ट दाख़िल न करण ते नीगर के साण वठी नीगर जो वालिद दादू प्रेस क्लब पहुतो आहे इंसाफ़ लाइ। मां अवांखे ॿुधाईंदो हलां त नीगर जे वालिद पुनल गोपांग दायो आहे त मासूम पुट ते सैफुल्ला ऐं उन जे पुट समंद लाखो तशद्दुद करे बेहोशी वारी हालत में घर ॿाहिरियां फिटो करे विया आहिनि। मासूम पुट ते वेश्याणु तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खिलाफ़ 20 सेक्शन पुलिस NC बि दाख़िल न पई करे।